ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 21/7/2026। मिठा मिठा ॿार चवंदा मीठे मीठे ॿार हाणे ताईं तव्हां सुनी सुनाई ॻाल्हियुनि ते हलो पिया। हाणे बाप तव्हांखे डायरेक्ट ॿुधाए करे आपस मां नॉलेजफुल ठाहींदा आहिनि। प्रश्न सुठे पुरुषार्थी ॿारनि जी निशानी तथा हुननि जी अवस्था जो गायन छा आहे। उत्तर सुठे पुरुषार्थी ॿार मदर फादर खे पूरो फॉलो कंदा, पंहिंजे जीवन ते तरस खाईंदा, पूरो अटेंशन रखंदा, थोरो बि समय निकिरे कढी बाबा जी याद में ज़रूरु वेंदा। उन्हनि जी अवस्था जो गायन अचल अडोल स्थिर। उन्हनि खे महावीर चईंदा आहिनि। गीता भोलेनाथ का निराला। ओम शांति। भक्ति मार्ग में दुनिया सिर्फ़ु ॻाईंदी आहे। तव्हां ॿार हाणे सम्झंदा आहियो। भक्ति मार्ग में असां बि ॻाईंदा हुआसीं। हाणे उहो ई भोलेनाथ सम्मुख आहे। भोलेनाथ अक्षर भक्ति मार्ग जो आहे। ज्ञान मार्ग जो अक्षर शिव बाबा आहे। तव्हां सम्झंदा आहियो अनादि ठहियल उहा ड्रामा प्लान अनुसार हाणे संगम युग ते बाबा खे अची करे असां सां इहा पुरुषार्थ कराइणो, कल्प पुरुषार्थ कराईंदा आहिनि। केतिरो समय तव्हां ॿारनि भक्ति कई इहा बि सिद्ध करे बदिलाईंदा आहिनि। जे पहिरियों भक्ति शुरू कई उहो ई अची करे ज्ञान वठंदा, उहे सूर्यवंशी ठहींदा। सतयुग में सिर्फ़ु लक्ष्मी नारायण त न ईंदा न, उन्हनि जी डिनाइस्टी बि हूंदी। उन्हनि खे चइबो आहे दैवी वरण। भारत में दैवी वरण हुयो, हाणे आसुरी वरण। हाणे इहे संगम आहे। हाणे आसुरी खां दैवी वरण में वञिणो आहे। बराबरि इहा महाभारत लड़ाई बि उहो ई आहे जो ॻायल आहे। सिर्फ़ु नाम शिव जे बदिले श्री कृष्ण जो विझी छॾियो आहे। हिकु गीता खंडन थी त सभु शास्त्र खंडन थी वेंदा। मूल ॻाल्हि आहे ही गीता जी। गीता पाठशाला ऐं उहे गीता भवन केतिरा आहिनि। गीता ज्ञान ॿुधण जी पाठशाला ख़ुदि ॿुधाइण वारो ई न आहे जो अची करे वेंदा आहिनि। उहो बि उन्हनि जो बि उहो को गायन हलंदो आहे। ॿारनि खे त रोज़ु बाप ॾाढो प्यार सां सम्झाईंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि बाबा प्यार जो सागर आहे। सभिनि खे प्यार सां सिखलाईंदा आहिनि। बाबा कॾहिं गुस्सो न कंदा आहिनि, सॼे प्यार सां सम्झाईंदा आहिनि। ॿार तव्हां सतो प्रधान हुयो, पोइ पुनर्जन्म वठंदा आहियो। तव्हां भारतवासी असुल देवी देवता धर्म जा आहियो। इहे बि बतलाईंदा आहिनि पहिरियों वरसो वठणु केरु ईंदो। जीअं कल्प पहिरियों वरितो हुयो उहो ई चईंदा बाबा तव्हांजे सवाइ असांजो सहायक ॿियो कोई न आहे। बाबा क्षमा बि तॾहिं कंदा जॾहिं संगम युग हूंदो। इहे त ॿार ॼाणंदा आहिनि कि रावण राज्य उहो राम राज्य हिते ई ईंदो आहे। रावण राज्य आहे तॾहिं त राम राज्य चाहींदा आहिनि। तव्हां जॾहिं शिव बाबा चईंदा आहियो त बुद्धि निराकार तरफ़ वेंदी आहे, निराकार जी यादि ईंदी आहे। आत्मा ई बाप खे पुकारदी आहे। ईअं न कि परमात्मा कोई वेही ॿुधंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि ड्रामा प्लान अनुसार पतितनि खे पावन ठाहिण लाइ मां हिन शरीर में ईंदो आहे। हीअं न कि पुकार ॿुधी करे ईंदो आहे। भक्ति जॾहिं पूरी थींदी आहे तॾहिं मूंखे अचिणो हूंदो आहे। इहे सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। उहो समय ईंदो ॿारस पुकारणु लॻंदा त इहो त किथे लिखियलु न आहे कि बाबा कॾहिं ईंदा। उन्हनि कल्प जी आयु रॉन्ग लिखी छॾी आहे। इहे चित्र घर घर में हुजणा खपनि जो रोज़ु ॾिसी ऐं यादि करनि कि बाबा ये बाबा आहे, ये दादा आहे, ये वरसो आहे। बाबा चईंदा आहिनि ॿार सतो प्रधान ठहिण जे लाइ मूंखे यादि करो त खाद निकिरंदी। युक्ति बाबा ई सम्झाईंदा आहिनि। इहे बाप बि चईंदा आहिनि मां बि पुरुषार्थ कंदो आहियां। ॿार हिक ॿिए खे सावधान करे उन्नति खे पाइणो आहे।
ये चित्रनि जी सम्झाणी ॾाढी सुठी आहे। श्री बाबा ब्रह्मा द्वारा स्थापना था करनि। साम्हूं महाभारत महाभारी लड़ाई खड़ी आहे। एतिरा अनेक धर्म विनाश थींदा, हुन जे लाइ लड़ाई ज़रूरु खपे। इहे ॻाल्हियूं ॿारनि खे भुलिजणियूं न खपनि। बराबरि हाणे कलयुग घोर अंधियारो आहे। केतिरा ढेर ॿार आहिनि, ज़रूरु विनाश थियणो। सतयुग में हिकु धर्म हूंदो, ज़रूरु 84 जन्मनि जो चकर बि जंहिं लॻायो। ये त सहज आहे। बाक़ी एतिरा सभु धर्मनि जो ज़रूरु विनाश थींदो। पोइ हिकु धर्म जी स्थापना बराबरि थिए थी। सर्व जो सदगति दाता बाप आहे। बाबा सां ई ॿारनि खे वरसो मिलंदो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि असां जे हिन पढ़ाई पढ़ंदा आहियूं, उहो भविष्य 21 जन्मनि जे लाइ पढ़ंदा आहियूं। जो जेतिरो पुरुषार्थ कंदो ओतिरो उच्च पद पाईंदो। त श्री बाबा चवंदा आहिनि हिन मदर फादर खे फॉलो करो। इन्हनि खे सूक्ष्म वतन वैकुंठ में बि ॾिसंदा आहियो, पंहिंजे खे बि ॾिसंदा आहियो। इहे बि महाराजा महारानी ठहींदा, वैकुंठ जो साक्षात्कार बि थींदो आहे। मञीदा बि आहिनि बराबरि भारत वैकुंठ हुयो। श्री कृष्णपुरी हुई, अॼु कंसपुरी, कल्ह कृष्णपुरी। रात बदिली ॾींहुं थियणो आहे। इहे अॼुकल्ह बेहद जो ॾींहुं, अॼुकल्ह बेहद जी राति। अंधियारे में ठोकर ई खाईंदा आहिनि। ब्रह्मा जी राति सुब्रमण्यन जी राति थींदी। पोइ तव्हां ब्राह्मण खां देवता ठहींदा आहियो। सतयुग में ब्राह्मण हूंदा न, देवता हूंदा आहिनि। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि। भारत पवित्र राजस्थान हुयो, पोइ अपवित्र राजस्थान ठहियो आहे। भारत सदैव राजस्थान रहियो। राजा ई हल्दी ईंदी आहे न, ॿिया धर्म वारनि जी शुरू खां राजा ई न हलंदी आहे। भॻवान ई राजे जी स्थापना कंदा आहिनि। भॻवान ई अची करे राज्य सिखलाईंदा आहिनि। उहे निराकार ज्ञान जो सागर, सुख जो सागर। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा सां असांखे वरसो मिलंदो आहे। ज़रूरु असांजे पुरुषार्थ जी देरी आहे। जेतिरो जो पुरुषार्थ कंदो, जेतिरो रास्तो ॿुधाईंदा। बाबा चवंदा आहिनि मुंहिंजे बाप खे यादि करो। तव्हां पदत खां पावन ठही पावन दुनिया जा मालिक ठही वेंदा। केतिरो सहज आहे। लौकिक माउ बाप ज्ञान में अगरि आहिनि त ॿारनि खे बि आप समान ठाहिणो अथव। माउ बाप सची कमाई कंदा आहिनि त ॿारनि खे सची कमाई कराइणी आहे। कोई ॿार सुठा हूंदा आहिनि, चवंदा आहिनि असां रुहानी पढ़ाई पढ़ी करे घर घर में पैगाम ॾींदा रहंदासीं। बाबा बि चवंदा आहिनि कि पैगम्बर ऐं मैसेंजर मां आहियां। तव्हांखे मैसेज ॾींदो आहे कि घर हलो। ॿिया धर्म स्थापक त सिर्फ़ु अची करे पंहिंजो धर्म स्थापना कंदा आहिनि। मां तव्हांखे मैसेज ॾिनो आहे कि हाणे वापसि हलिणो आहे। हीअ दुनिया हाणे रहण लाइक़ु न आहे। मूंखे यादि करो त पावन ठही वेंदा। तव्हां पावन हुयो, पोइ रावण पदक ठातो। मां पोइ पावन ठाहिण आयो। थोरो समय में ई इहे बॉम्ब शादी हलंदा त सम्झंदा इहे उहे ई महाभारत लड़ाई आहे। त ज़रूरु भॻवान बि हूंदा न, परंतु उहे सम्झंदा आहिनि गीता जो भॻवानु श्री कृष्ण आहे। केतिरा मुंझल आहिनि। मुंहिंजी न हुजे त भॻवान खे अचण जी दरकार न हुजे। भक्ति मार्ग खे भूल भुलैया जो खेल चवंदा आहिनि। हाणे बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो त सभु भूलियूं ख़तमु थी वेंदियूं। अॻियां पंहिंजे खे देह सम्झंदा आहियो, हाणे पंहिंजे खे देही सम्झणो। ही सावधानी बाबा ॾींदा आहिनि कि ॿार देही अभिमानी ठहो। हिते तव्हां बाप जे सम्मुख वेठा आहियो। हिते सेंटर ते बच्चियूं वेही सम्झाईंदियूं कि शिव बाबा ईअं चवंदा आहिनि। हिते त डायरेक्ट बाप चवंदा। मां आत्माउनि सां वेही ॻाल्हाईंदी। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा इन्हनि द्वारा असांखे सम्झाईंदा। इहो वॾो कल्याणकारी मेलो आहे। बाबा चवंदा आहिनि निरंतर मूंखे यादि करो। बाबा सां असांखे स्वर्ग जो वरसो वठिणो आहे। बाप ऐं स्वर्ग खे यादि करिणो आहे। कोई बि विक्रम न करिणो आहे। अगरि विक्रम कंदा त 100 गुणा ठही वेंदा। विक्रम कराइण वारी माया आहे, हुन ते जीत पाइणी। इन करे हनुमान महावीर जी कथा आहे न। तव्हां हनुमान महावीर आहियो न।
असां त बाबा जा ठही आहियूं, माया सां हारी न सघंदा आहियूं। त बाबा खे यादि कंदे कंदे सतो प्रधान विक्रमाजी ठही वेंदो। न ठहींदव त पंहिंजो पद भ्रष्ट कंदव। पुरुषार्थी ॿार जो हूंदा आहिनि, उहे पंहिंजे जीवन ते तरस खाईंदा आहिनि। कुझु बि थी वञे, याची यात्रा में रहंदा, अचल ॾो स्थिर रहंदा। विनाश त थियणो ई आहे। सभिनि जा काका मामा चाचा गुरू गोसाई आदि सभु खलासी आहिनि। सत्युग चईंदा आहियूं, सतगुरु चईंदो आहे मां तव्हांखे साथ वठी वञण लाइ आयो आहियां। मनुष्य त बिल्कुलु अंधियारे में आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा असांखे साथ वठी वञण लाइ आया आहिनि। चईंदा आहिनि काल खाई परंतु माता तव्हांखे शांति धाम में वठी ईंदियूं आहिनि। आत्मा शरीर छॾे हली वेंदी आहे, काल न वठी ईंदो आहे। आत्मा खे निकिरणो हूंदो आहे। हाणे त मां ख़ुदि आयो आहियां तव्हांखे वापसि वठी वञण लाइ। बाबा कोई मारण आया आहिनि छा? तव्हांखे पुराणे शरीर छॾिणो आहे। आत्मा तमो प्रधान सां सतो प्रधान थींदी आहे। हाणे 5 तत्व बि सतो प्रधान आहिनि, इन करे शरीर बि हीअं ठहींदो आहे न। हुते सतो प्रधान तत्वनि सां तव्हांजो शरीर बि गोरो हूंदो। बाबा चईंदा आहिनि मां वरी का सत्युग आदि सनातन देवी देवता धर्म स्थापना कंदो। तव्हां ही 84 जन्म भोॻिया हुया। तव्हां पंहिंजे धर्म खे भुलिजी विया आहियो। ॿियो कोई पंहिंजे धर्म खे भुलिजियो न आहे। तव्हां हाणे ॼाणंदा आहियो असां असल में देवी देवता धर्म वारा हुयासीं। एतिरा ऊंच खां पोइ हेठि कीअं ठहिया आहियूं। बाबा वही कल तव्हांखे ई सम्झाईंदा आहिनि। तव्हां पोइ ॿियनि खे सम्झाईंदा रहंदा आहियो। हाणे 84 जो चकर पूरो थींदो आहे। विनाश साम्हूं बीठो आहे। स्वर्ग जो मालिक ठहिण लाइ पंहिंजे खे लाइक़ु ठाहिणु। स्वर्ग जो मालिक ठहिण लाइ पंहिंजे खे लाइक़ु ठाहिणो। इहो ठहिणो आहे यादि सां। सुबुह जो उथी बाबा खे यादि करो। बाबा वंडर आहे। तव्हां कीअं ईंदा आहियो? कीअं तव्हां सम्मुख ॻाल्हियूं करो था? उहा आहे सुनी सुनाई भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं। हाणे त असां आत्माउनि खे बाप मिलिया आहिनि। आत्मा द्वारा बाप मिलंदो आहे त हुन प्यार में अची करे मिलंदा आहिनि बाबा सां। ॿार बाप सां गॾु ॾाढो प्यार सां मिलंदा आहिनि। हिते त उहो निराकार बाप आहे, गुप्त आहे। इन करे बाबा हमेशह चईंदा आहिनि इन्हनि सां मिलंदा आहियो त शिव बाबा खे यादि करो। मनुष्य त कुझु बि न ॼाणंदा आहिनि। तव्हां में बि जो कोई ॼाणंदा आहिनि मुंहिंजो ठही करे पोइ भुलिजी वेंदा आहिनि। देहाभिमान में अची वेंदा आहिनि। प्रतिज्ञा बि कंदा आहिनि बाबा मां तव्हांजो थी चुकियो आहे। मेल चाहे फीमेल, ॿई ही आराम ॿिन्हिनि जी आत्मा चईंदी आहे। परंतु शरीर में आहिनि त मेल चईंदो आहे तव्हांजो ठही चुकियो आहे, फीमेल चईंदी मां तव्हांजी ठही चुकी आहियां। बाबा असां तव्हां सां पूरो वरसो वठंदासीं, पूरो यादि कंदासीं। यादि बग़ैर कट निकिरी न सघंदी। सतो प्रधान ठही न सघंदासीं। सत्युग में तव्हांखे अखंड अटल सुख शांति संपत्ति जो 21 जन्म राज्य मिलंदो आहे। स्वर्ग जो रचयिता बाबा ज़रूरु पंहिंजो वरसो ॾींदा। ॻाईंदा बि आहिनि परवाह हुई पार ब्रह्म में रहण वारे परमात्मा परम पिता परमात्मा जी। उहे त हिकु बार ईंदा आहिनि। इहा सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। कई त सम्झंदा ई न आहिनि। अॻियां हली अख खुलंदी, थोरी वॾी लड़ाई लॻंदी। वास्तव में यज्ञ रचियलु आहे। लड़ाई बि आहे न यज्ञ जो कंहिंखे पतो न आहे। रुद्र ज्ञान यज्ञ रचियो ई हुयो कि विनाश थिए। उहो पोइ यज्ञ रचंदा आहिनि कि विनाश न थिए, शांति थी वञे। इहे यज्ञ पोइ बि रचंदा, उन्हनि खे पतो न आहे कि विनाश थींदो। उहो छा कंदा? हाणे तव्हां ॿार सॼे विश्व जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो।
सभिनि जी बेहद जी जन्म कहानी खे ॼाणंदा आहियो। कई अहिड़ा कोई न जो चए कि परमपिता परमात्मा जी असां जीवन कहानी ॿुधाईंदा आहियूं। परमात्मा खे सभु सॾु कंदा आहिनि, घड़ी घड़ी यादि कंदा आहिनि, चईंदा आहिनि भॻवानु इहा ॿार ॾिनो, इहा कयो। कोई इहा सम्झंदा आहिनि कि जंहिंजी वस्तु हुई हुननि वठी वरिती। ये भी कोई समझदार पुरुष हूंदा आहिनि। अनेक प्रकार जा मनुष्य आहिनि। हाणे तव्हांखे बाप मिलियो त बाप खे यादि करिणो, यादि सां ई कमाई थींदी आहे। तव्हां विश्वपुरी जा मालिक ठही वेंदा। त सतयुग खां वठी करे कलयुग अंत ताईं सॼे चक्कर खे ॼाणंदा आहियूं। तव्हांजी बुद्धि में हूबहू अहिड़ो आहे जीअं बाप जी बुद्धि में आहे, इन करे उन्हनि खे ज्ञान जो सागर नॉलेजफुल चइबो आहे। हाणे तव्हां बाप सां वरसो था वठो, तव्हां ॿारनि खे अचल स्थिर रहणो खपे। ईअं न कि माया घड़ी घड़ी अची करे डोलायमान करे। शर्म छूट न अर्थात चुई मुई न थियणो। बाप खे यादि न करण सां मुरझाए छॾिजी वेंदो। बाप खे यादि करण सां बाप खे यादि करण जो पुरुषार्थ तव्हां करो था। समय नज़दीक ईंदो पोइ तव्हां ॾिसंदा असांजो पुरुषार्थ हाणे पूरो थी वियो, अंत अची वियो। अच्छा मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे असांजे भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। बाप धारणा जे लाइ मुख्य साथ पूरा रूहानी पढ़ाई पढ़ी करे सच्ची कमाई करणी ऐं कराइणी आहे। घर हलण जो मैसेज सभिनि खे ॾियणो आहे। हाणे कोई बि विक्रम न करणो। ॿियो आहे सवेरे उथी करे प्यार सां बाप खे यादि करिणो। नंढी मोटी ॻाल्हियुनि में छुई मुई न ठहिणो। अवस्था खे अचलॾो ठाहिणो। वरदाना नॉलेज जी लाइटमेंट द्वारा पंहिंजे लक खे जगाइण वारा सदा सफलता मूर्त ठहूं। जो ॿार नॉलेज जी लाइट माइट सां आदि मध्य अंत खे ॼाणे करे पुरुषार्थ कंदा आहिनि, उन्हनि खे सफलता अवश्य प्राप्त थींदी। सफलता प्राप्त करण भी लक जी निशानी आहे। नॉलेजफुल ठहिण ई लक खे जगाइण जो साधन आहे। नॉलेज सिर्फ़ु रचयिता और रचना जी न, लेकिन नॉलेजफुल अर्थात हर संकल्प, हर शब्द, हर कर्म में ज्ञान स्वरूप हुजे तॾहिं सफलता थी सघे। अगर पुरुषार्थ सही हूंदो त सफलता न ॾेखारे मिलंदी। अगर पुरुषार्थ सही हूंदे भी सफलता न ॾेखारे मिले त ये सम्झणो खपे कि असफलता न परिपक्वता जो साधन आहे। मतिलबु हिन सां बि असां कुझु सिखियासीं। स्लोगन आहे न्यारो ठही करे कर्मेंद्रियनि सां कर्म करायो त कर्मातीत स्थिति जो अनुभव सहज करे सघो। अव्यक्त इशारो जॾहिं योग में वेंदा आहियो त समाइण जी शक्ति सेकेंड में यूज़ करो। सेवा जे संकल्प भी समाइजी वञनि। एतिरी शक्ति हुजे कि स्टॉप चऊं त स्टॉप। फुल ब्रेक लॻे, ढीली ब्रेक न। अगर हिकु सेकेंड जे बजाए ज़्यादा समय लॻी वेंदो आहे त समाइण जी शक्ति कमज़ोर चईंदासीं। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।